आरई मोरी लग गोठ ईदू खासकरी वारन जो वाटर जे जमींदारन खिलाफ एहतियात आला अख्तियारन का इंसाफ जो मुतालबो। आरई मोरी बरसा गोठ ईदू खासकेली यूनियन काउंसिल बहादुर खान चांडियो दे आकेल जे रहवासिन वाटर जे जमींदार खिलाफ सख्त एहतिजाज कंदे इंसाफ जो मुतालबो कयो आहे। एहतिजाज कंदड़ गोठाणन जो चवण आहे त बाअसर जमींदारन तरफां गैर कानूनी तौर पानी छॾण सबब संदन घर बार बार बुॾी था वञनि, जंहिं करे खेनि शदीद माली तोड़े जानी नुक़सान बर्दाश्त करणो पवे थो। रस्तो मुकमल पानी हेठि अची थो वञे। मुतासिर गोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त उन मामले बाबति हद जे पुलिस ऐं लाॻापियल इख़्तियारनि खे केतिराई भेरा आगाह कयो, लिखत में ॾिनो, पर अफ़सोस जो अञा ताईं को बि कानूनी क़दम न खयो वियो आहे, जे सबब ज़मींदारनि जा हौसला वधी रहिया आहिनि। गोठाणनि इल्ज़ाम हयो आहे त वाटर जे ज़मींदार गुलाम मोहम्मद, अला जोड़ियो, राणो, गुलाम हुसैन ऐं साईं बख्श पंहिंजे असर रसूख इस्तेमाल कंदे ज़बरदस्ती पानी छॾीनि था, जंहिंसां ॻोठ ईदू खासकेलीअ जा केतिराई घर ऐं फसल मुतासिर थी रहिया आहिनि। उन मौक़े ते अर्ज़दार ज़ुल्फ़कार अली खासकेली, महबूब अली खासकेली, वेठल ॻोठ ईदू खासकेली मुतालबो कयो त ज़िम्मेवारनि खिलाफ़ फौरी ऐं शिफ़ाफ़ कार्रवाई कई वञे ऐं मुतासिर ॻोठाणनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हीअ एहतिजाज आसिफ अली, हाजन, सजाद, माशूक ऐं एजाज़ जी अॻवानी में कयो वियो, जॾहिं त सिराई अली गुलाम खासकेली, सिराई मास्तर मोहम्मद जाफ़र खासकेली ऐं सिराई हुसैन बख्श खासकेली पिणु ॻोठाणनि जी हिमायत जो ऐलान कयो। ॻोठाणनि वधीक ॿुधायो त ॻोठ जे यूनियन काउंसिल खां बाउंड्री बि मंज़ूर थियल आहे, पर उन जा फंड बाअसर माण्हू हड़प करे विया, जंहिं सबब अॼु ताईं बाउंड्री जो कम बि मुकमल नाहे थी सघियो। आख़िर में ॻोठाणनि आला इख़्तियारनि खां पुरज़ोर अपील कई आहे त मामले जो फौरी नोटिस वठी खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध, मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, टंडो बागो। मूं सां ही ज़ुल्म छो आहे, मूं ग़रीब जो को इंसाफ़ कयो वञे। ही सभिनी खे जेके बि ॻोठाणा ज़मींदार आहिनि वाटर जा, उहे वाटर खे मुंहं खां माना खोलियो, मुंहुं जे ग़रीब जे घर ऐं ॿनी मंझि खोले मुंहुं ॾेई हलिया था वञनि ऐं हुननि खे चई बीह रहिया, मुंहिंजी केरु ॿुधे नथो। बाबा ही सही सिधी ॾाढो सही आहे। असां लाइव वीडियो रखियोसीं, ॻोठ वारनि चयो बाबा तव्हांजो कुझु कोन थींदो, असांखे ईअं ई सम्झ जीअं असांखे छिराए छॾियो तव्हां, त असां जी उहो वीडियो रखियोसीं। असां को उन्हनि जे ख़िलाफ़ कोन ॻाल्हायो, असां इहो चयोसीं बाबा तव्हां पाणी पंहिंजे हिसाब सां वारायो, या को मोगो बंदि करायो, या ACP खे चयोसीं नोटिस वठे। उन सूरत हाल अॼु हू ॻोठाणा ईअं था चवनि बाबा इहे आमी रुगो फेसबुक ते वीडियो हलाईंदा, बाक़ी मथे जीअं अवां खां कुझु कोन थींदो। वाक़ई उन्हनि जी ॻाल्हि सची आहे, मथे असां ग़रीब आहियूं, पैसो पंजर आहे कोन। हलंदा रहिया आहियूं हेॾां होॾां, पर असांजी के बि माना वार कोन्हे कई, SHO बि नोटिस बि कोन वरितो आहे, ख़ाली रुगो तसलीम कोन थो ॾिए त बाबा हा मां कमु वरी ॿियो को मसइलो थी वञे हुनजो लाइ परेशान। चाचे जो चवण जो मक़सदु इहो जे हितां नथो मूंखे इंसाफ़ मिले त आऊं पंहिंजा ॿार जा ॻोठाणा वठी वञी रोड ब्लॉक धरणो हणंदासीं, रोड कंदासीं ब्लॉक, ॿियो असां ग़रीब छा करे था सघूं। पूरी एतिरो कंदासीं, बाक़ी त मथे ते वॾा वेठा आहिनि करपट, उन्हनि खे माल खपे, माल हूंदो त उहो असांजो इंसाफ़ कंदा, जे न आहे त पोइ असां ईअं सम्झ माना के कम जा कोन आहियूं, ॼमी फाथा आहियूं सिंध में।